औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल साहिब ऐं सामईन, हज़रत साईं हमादुल्लाह हालिजी रहमतुल्लाह जे हवाले सां सेमिनार आहे ऐं हज़रत साईं जन जी एॾी वॾी शख़्सियत आहे जो उन्हनि जो पैगाम, उन्हनि जो फ़िक्र, उन्हनि जो मिशन ऐं उन्हनि जी तहरीक, इस्लाही तहरीक सॼी सिंध में वञे, इहो पैगाम पहुचे, मौजूदा दौर जे नसलनि ताईं पहुचे। सिंध में जेका हीअ असांजे बुज़ुर्गनि जी इस्लाह पसंद तहरीक आहे, उनखे इस्लाह पसंद तहरीक जे हवाले सां जाचण जी ज़रूरत आहे। असां जेके पंहिंजे आलमनि जूं कोशिशूं ऐं महिनतूं आहिनि, उन्हनि खे तसवुफ़ जे रंग में ऐं दीनी ख़िदमतुनि जे रंग में ॾिसूं था पिया। दीनी ख़िदमत त तमामु वॾी आहे, उन्हनि जी पंहिंजी जाइ ते, पर जेको उन्हनि जे शख़्सियत जो वॾो में वॾो रोल ऐं किरदारु आहे, उहो आहे इस्लाह पसंदीअ जो, समाज में हिकिड़े मुस्लिह वारो किरदारु। असांजे सिंध जे इन्हनि सभिनी आलमनि उहो हिकिड़ो मुस्लिह वारो किरदारु अदा कयो आहे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे असांजो अदीब लॾो जेको आहे, उहो सिंध जो हिकिड़ो वॾो लिसानियातदान, सिंध जो हिकु वॾो शाइर, सिंध जो हिकु वॾे मुफ़क्किर जे तौर ते बि जेको आहे उहो पेश करे थो पियो, पर हिकिड़ो मुस्लिह जे तौर ते हज़रत साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो किरदारु छा आहे, त इहो हिकिड़ो पंहिंजी जाइ ते हिकिड़ो वॾो मौज़ू आहे। हज़रत साईं पीर मोहम्मद राशिद रोज़दानी रहमतुल्लाह अलैह, जेको हिन सिंध में तौहीद जे हिन तहरीक जो असांजे वेझे मादीअ जे दौर में हिकिड़ी वॾे में वॾी शनाख़्त आहे, हिकिड़ो वॾे में वॾो किरदारु आहे। उन जो किरदारु इस्लाह पसंदीअ जो हिकिड़े मुस्लिह जे तौर ते कमाल जो किरदारु आहे, उनखे नई नसुल ताईं खणी अचण जी ज़रूरत आहे। हाणे हज़रत पीर मोहम्मद राशिद रोज़दानी रहमतुल्लाह अलैह जी इहा तहरीक अवां ॾिसो त हुन जी ज़िंदगीअ जा 9 महीना ऐं 10 महीना, 9 खां 10 महीना मुसलसल इस्लाह जे कोशिश में, दावत जे कोशिशुनि में गुज़रंदा हुआ। ऐं सिंध जो को शहर ख़ाली न आहे, को वाहण न आहे, को जंगो ख़ाली न आहे, को थर ख़ाली न आहे, को बर ख़ाली न आहे। इहो सॼो थर पार कर ज़िलो, इहो सॼो सांगड़ ज़िलो, इहो जैसलमेर, इहो कच्छ, इहो काठियावाड़ वेंदे गुजरात ताईं हज़रत पीर मोहम्मद राशिद रोज़दाणीअ जा सफ़र आहिनि। उठनि ते सफ़र आहिनि, खचरनि ते सफ़र आहिनि ऐं पंध हुन जा सफ़र आहिनि। ऐं हुन वाहण वाहण बस्ती बस्ती वञी करे इहा तौहीद जी दावत ॾिनी ऐं सिंध में जेको आहे सिंधी माण्हुनि मां जहालत ख़तमु करे उन्हनि खे रोशनाई ॾिनी आहे। तौहीद जी रोशनी जेको आहे उहा फ़राहम कई आहे ऐं जमात पैदा कई आहे। इन्हीअ जे लाइ जमात पैदा कई आहे त हिननि माण्हुनि में अहलियत पैदा थिए पंहिंजे धरतीअ खे संभालण जी, हिननि माण्हुनि में इल्मु पैदा थिए, हिननि माण्हुनि में फ़िक्र पैदा थिए, हिननि माण्हुनि में इख़लास पैदा थिए, हिननि माण्हुनि में पंहिंजो पाण अर्पण पैदा थिए ऐं ही माण्हू हिकु अल्लाह ताला जी अब्दियत में अची करे जहालतुनि मां, मफ़ादनि जे ज़िंदगीअ मां, शख़्सनि जे क़ैदनि मां, इन्हनि सभिनी मां निकिरी करे ऐं ही माण्हू सिंध धरतीअ जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ कमु करे सघनि। हज़रत पीर मोहम्मद राशिद रोज़दाणीअ जे इन इहा दावत ऐं तहरीक जो नतीजो आहे जो इन्हनि इलाइक़नि में उन्हनि जूं वॾियूं जमातूं पैदा थियल आहिनि ऐं उन्हनि वॾियुनि जमातुनि जो हाणे जेको खटियो जेको आहे उहो केरु था खाइनि ऐं उन्हनि जमातनि खे इन्हनि जिन मक़सदनि जे लाइ पैदा कयो वियो, जिन मक़सदनि जे लाइ तयारु कयो वियो हो, उहे मक़सद आस्ते आस्ते धुंधलाइबा पिया वञनि। त इहो असांजे मथां फ़र्ज़ु आहे त असां जेके इन्हनि बुज़ुर्गनि जे तौहीद जे इन दावत खे, इस्लाह जे इन तहरीक खे ऐं तब्दीलीअ जे इन तहरीक खे, सुजाॻीअ जे इन तहरीक खे, इनलाइटमेंट जे इन तहरीक खे जेके ॼाणूं था, सुञाणूं था ऐं जंहिंजो मुशाहिदो ऐं मुतालियो कयूं था, इन इहे तहरीक खे मौजूदा नसलनि खे आगाह कयूं त जीअं मौजूदा नस्ल इन जा वारिस बणिजनि। इहो ई सिलसिलो असांजे बुज़ुर्गनि जो हज़रत अमरोटी रहमतुल्लाह ताईं, हज़रत अमरोटी रहमतुल्लाह जी इहा इस्लाह पसंदीअ जी तहरीक, इहा दावत जी तहरीक, उन्हनि जे जवानीअ जा किसा ऐं वाक़िया पढ़ो, ॾंदे आङुरियूं थियूं अची वञनि। सिर्फ़ु हिकिड़ो वाक़ियो मां ॿुधायां थो त हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह जवानीअ में जेको आहे उहो हिन जोंगल जे तरफ़, करमपुर जे तरफ़, ज़िले जेकमाबाद में कंधकोट जे तरफ़, उन ज़माने में ज़िलो जेकमाबाद हुयो, इन तरफ़ जॾहिं निकिरंदा हुया त जिन ॻोठनि में, आबादुनि में किथे बि दीनी तहरीक न हुई, तौहीद जो पैगाम न हो, उन्हनि इलाइक़नि में वञी करे ऐं मस्जिदूं साफ़ करे, जेके वॾड़नि मस्जिदूं ठाहियूं पर मस्जिदुनि में ड्रब फुटी आया, पोयनि निमाज़ूं छॾे ॾिनियूं, दीन जी दावत छॾे ॾिनी, मस्जिदनि खे आबाद करणु छॾे ॾिनो, त हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह उते वञी करे ऐं माण्हुनि खे सॾे निमाज़ी बणाईंदो हो, तौहीद जे तरफ़ वठी ईंदो हो, क़ौमी सुजाॻी पैदा कंदो हो
ऐं उन वक़्तु हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह जॾहिं अमरोट मां निकिरंदो हो तॾहिं 4 टकनि जी ऐं आननि जी भरे निकिरंदो। उन ज़माने में जेको असांजो सिको हो उन में टका ऐं आना हूंदा, त 4 टकनि ऐं आननि जी भरे निकिरंदो हो। ऐं पोइ ॻोठनि में वञी करे आम सादड़नि माण्हुनि सां मिली करे उन्हनि खे चवंदो, अबा मां सैयद आहियां, मां आयो आहियां तव्हांजे ॻोठ में, मां बांग ॾियां थो, मां निमाज़ पढ़ां थो, अचो मूंसां निमाज़ पढ़ो। सैयद जे कढ निमाज़ पढ़ंदव, ॿियो मां दुनिया जो अजुर त तव्हांखे कोन थो ॾेई सघां, पर मूं वटि कुझु टका आहिनि, कुझु आना आहिनि, हिकु निमाज़ ते हिकिड़ो टको, हिकु निमाज़ ते हिकिड़ो आनो तव्हांखे ॾींदुसि। ऐं पोइ ईअं ॾींहंनि जा ॾींहं रही करे उन्हनि माण्हुनि खे ईअं निमाज़ ते आमादा करे वठी ईंदो हो। ऐं जॾहिं उहा 4 टकनि ऐं आननि जी ख़तमु थी वेंदी त उन्हनि खे चवंदो, अबा मां सैयद आहियां, मूं ते एतबार कयो, मूं ते ओधर रखो, हाणे ईअं निमाज़ पढ़णु अचो, ॿिए दफ़े आयुसि त मां वधीक टका खणी ईंदुसि ऐं तव्हांजे ओधर लाहींदुसि। त ही असांजे बुज़ुर्गनि जूं एॾियूं कोशिशूं आहिनि, इहे महिनतूं आहिनि, जिन जे नतीजे में इहे जमातूं ठहियल आहिनि। हाणोकनि माण्हुनि खे त ही ठहियल ठुकियल जमातूं मिलियूं आहिनि, ही ठहियल ठुकियल कोशिशूं मिलियूं आहिनि, उन्हनि जो खटियो जेको आहे उहो असांजे साम्हूं आहे। लेकिन असांजे बुज़ुर्गनि इन क़िस्म जूं कोशिशूं कयूं आहिनि। ख़ुदि हज़रत हमादुल्लाह हालिज रहमतुल्लाह अलैह जॾहिं ठेड़ीअ में पढ़ाईंदो तॾहिं या उठ ते या खचर ते हफ़्ते जा 3 ॾींहं या 2 ॾींहं अछड़े थर में वेंदो, सालेह पट में वेंदो, जेके इलाइक़ा बट बयाबान जेके नज़र अचनि था इन्हनि में वेंदो। ऐं हज़रत साईं हमादुल्लाह हालिजी बि रहमतुल्लाह अलैह पाण सां गॾु खारकूं बि खणंदो हो ऐं पंहिंजो भुगड़नि जी ॻंढ बि ॿधी खणंदो। इन जे लाइ खारकूं ऐं भुगड़ा खणंदो त मां जिते दावत करणु वञा थो, जिते जमात ठाहिण वञा थो, जिते इस्लाह पसंदीअ जी कोशिशि करणु वञा थो, उन्हनि माण्हुनि जे मथां मानीअ जो बार न पए। मबादा माण्हू इहो न सोचिन त ही बुज़ुर्ग आयो आहे मानीअ जो वेलो टारणु थो घुरे ऐं असुल ॻाल्हि जेको आहे मुला खे मानी खपे थी पई, इन क़िस्म जो को त असुर जेको आहे उहो माण्हुनि में न वञे। इन जे करे हू भुगड़नि ऐं खारकुनि ते 2-2 ॾींहं 3-3 ॾींहं गुज़र करे ऐं उन्हनि इलाइक़नि में जेको आहे उहो दावत तबलीग कंदो। इहे असांजे बुज़ुर्गनि जे तारीख़ जा एॾा रोशन पहलू आहिनि, असांजे लाइ मिसाल आहिनि। जेके नौजवान आलिम तयारु थियनि था पिया उन्हनि खे सिंध में इस्लाह पसंदीअ जी, सिंध में तौहीद जे दावत जे तहरीक जे इन्हनि वाक़िअनि खां आगाह कयो, उन्हनि जी तरबियत कयो, उहे तरबियत कनि। हीअ हेॾी वॾी जमात जेका पैदा थी आहे, इन जमात खे संभालण जो उहो मलको पैदा कनि, उहो पंहिंजे अंदरि जेको आहे उहो फ़िक्र ऐं रुझान पैदा कनि। हज़रत साईं हमादुल्लाह हालिजवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी शख्सियत ऐं हिकिड़ी ज़ात में हिकिड़ी अंजुमन हो ऐं उन ज़ाती हैसियत में हिकिड़ी वॾी जमात जो कमु सर अंजाम ॾिनो, हिकिड़ी वॾी जमात ऐं वॾी जमात तश्कील ॾेई करे ॾेखारी। पाण हालिजी शरीफ़ खे मरकज़ बणायूं। हालिजी शरीफ़ में बुनियादी कमु माण्हुनि खे तौहीद जी दावत ऐं क़ुरान जी दावत ॾियणु हो। पर ॾिठूं त जेके सादा माण्हू आहिनि, जेके ॿारहाड़ीअ जा माण्हू इंसानी मसइलनि में वरितल आहिनि, इंसानी तकलीफ़ुनि में अहंजनि में वरितल आहिनि, बीमारियुनि में वरितल आहिनि, कर्ज़नि में वरितल आहिनि, मजबूरियुनि में वरितल आहिनि, उहे माण्हू जेकॾहिं अचनि था, उहे दुआ कराइनि था, को वज़ीफ़ो वठनि था, त उनखे उन्हनि ज़रियो बणायो। बुनियादी मक़सदु जेको आहे उहा तौहीद जी दावत ॾियणु हो ऐं रिफॉर्मेशन जे तहरीक खे जेको आहे उहो आम करणो हो, इंसाननि ताईं पहुचाइणो हो। इन करे हज़रत साईं हमादुल्लाह वटि हिकिड़ो माण्हू जेकॾहिं कंहिं बि हिकिड़ी वस्तीअ मां ईंदो, उन जे माण्हू खे चवंदा पुट ॿियो तयारु कर। जॾहिं 2 ॼणा तयारु थींदा चवंदा पुट मस्जिद ठाहियो पंहिंजे आबादीअ में। जॾहिं मस्जिद ठही वेंदी ऐं 4 माण्हू तयारु थींदा, 6 माण्हू तयारु थींदा, 8 माण्हू तयारु थींदा त चवंदा अबा हिकिड़ो आलिम रखो, क़ुरान जी तइलीम शुरू कयो, दीन जी तइलीम शुरू कयो। इहे दीन जा मर्कज़ आहिनि, मदरसा क़ाइमु थींदा, हितां दीन जे दावत जो पैगाम उथंदो ऐं पोइ उते माण्हू रखराए ॾींदा ऐं पोइ उन जे माण्हूअ जी संभाल कंदा। जॾहिं उन ॻोठ जा जमायती आया त हिकु हिकु माण्हूअ खां नालो खणी चवंदा बाबा तव्हांजे ॻोठ में फलाणो आलिम जेको आहे उन जी सूरत हाल छा आहे, पढ़ाए थो, दावत ॾिए थो, जुमे जी तक़रीर करे थो, जुमो थिए थो, माण्हू तौहीद परस्त थियनि था, कमु हले थो, जमात वधे थी। इन क़िस्म जो हिकु हिकु माण्हूअ खां अहवाल वठंदो। त इहो जमात जो कमु हो जेको हज़रत साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह जन इहो कमु कयो ऐं इन स्पिरिट सां जेको आहे उहा वॾी सिंध में जेको आहे उहा जमात पैदा कई। हाणे जॾहिं इहा वॾी जमात पैदा थी आहे इन स्पिरिट सां, इन रूह सां,
मां इन ये जमात खे ईअं ई दावत जे लाइ, ईअं सिंध में तब्दीलीअ जे लाइ, ईअं ई सिंध में जहालतुनि जे ख़ात्मे जे लाइ इन ये जमात खे कमु आणिबो, इन ये जमात खे इन कम सां लॻाइबो। हीअ जमात जेका आहे उहा सिर्फ़ु हिंदुस्तान खां आयल माण्हुनि खे ठाहे ठुके तयारु करे ॾियण जे लाइ हज़रत हमादुल्लाह हीअ जमात न ठाही। हीअ जमात सिर्फ़ु पठाणनि खे ठाहे ठुके तयारु करे ॾियण जे लाइ हीअ जमात न ठाही। हज़रत हमादुल्लाह सिंध जे वस्ती वस्तीअ ॻोठ ॻोठ में तौहीद जा मर्कज़ ठाहे उनखे सिंधी माण्हुनि जे अंदरि तौहीद खे, क़ुरान जे फ़िक्र खे, इनक़लाब खे, सिंध में ग़ुलामियुनि खे ख़तमु करण जे लाइ हिन जमात खे वजूद में आंदो। हिन जमात खे उन तरीक़े सां अॻिते खणी हलो। हिन जमात में उहो स्पिरिट आहे, हिन जमात में उहो रूह आहे। हारिजी शरीफ़ में नौजवान आलिम पैदा थिया आहिनि। हज़रत साईं मौलाना अब्दुल समद हालिजी खे अल्लाह ताला तमामु वॾी ॼमार ॾे, अल्लाह ताला सिहत ॾे। उन्हनि खे स्पिरिट आहे। उन्हनि हज़रत हमादुल्लाह हालिजवी जा मलफूज़ात छपराया, उन्हनि ख़ुतबात छपराया, उन्हनि हज़रत हालिजवी जूं ॿियूं इशाअतूं कयूं आहिनि। हाणे पाण क़ुरान शरीफ़ जो सिंधीअ में तर्जुमो लिखियो अथऊं। इहो तमामु वॾो स्पिरिट आहे। इन स्पिरिट खे जेके नौजवान आलिम हालिजीअ जा पैदा थिया आहिनि उहे सॼी सिंध में हज़रत हालिजी जे हिन तौहीद जे फ़िक्र खे, हिन रिफॉर्मेशन जे फ़िक्र खे, हिन तब्दीलीअ जे फ़िक्र खे, हिन एनलाइटमेंट जे फ़िक्र खे खणी हलण जा पाबंद आहिनि। उन्हनि जे मथां इहो हिकिड़ो तारीख़ी फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं उहो तारीख़ी फ़र्ज़ु निभाईंदा त हीअ जमात छा सिंध जा माण्हू जेके आहिनि उन्हनि खे यादि रखंदा ऐं सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे उन्हनि जो साथ ॾींदा। हज़रत साईं हमादुल्लाह हालिजी रहमतुल्लाह अलैह, अल्लाह ताला उन्हनि में शख़्सियत जी तमामु वॾी इनकिसारी ॾिनी। शख़्सियत जो हिकिड़ो तमामु वॾो आजिज़ी ॾिनी हुई। दुआ घुरंदा मुंहिंजा अल्लाह नाले तुंहिंजे खे बका आहे ऐं तुंहिंजे नाले खे बका रहंदी, हमादुल्लाह जो नालो मेसारे छॾिजांइ। इहो हद दर्जे जो इज़्ज़ हो। जंहिं आलिम में, जंहिं बुज़ुर्ग में इन हद जो इज़्ज़ न आहे उहो वॾी दावा नथो करे सघे। असांजे सभिनी बुज़ुर्गनि में इन क़िस्म जे इज़्ज़ जा मिसाल आहिनि। अल्लाह ताला खे इहो इज़्ज़ ऐं इनकिसारी एॾी पसंदि अची वई जो उन बाने जे वफ़ात खां पोइ सिंध जे वाहण वाहण में, ॻोठ ॻोठ में, शाख शाख ते, हाईवे जे कुंड कुंड में मदरसा हमादिया ऐं मस्जिदूं हमादिया क़ाइमु थियल आहिनि। त अल्लाह ताला उन जे नाले खे जेको आहे उहो आबाद करे छॾियो। इहो आबाद थियो आहे महिनतुनि जे नतीजे में, दावत जे नतीजे में, दावत तौहीद जे नतीजे में, इंसाननि जे लाइ वॾे फ़िक्र रखण जे नतीजे में। इन जे करे हिन फ़िक्र खे, हिन काज़ खे, इन जे मनसब खे जेकॾहिं क़ाइमु रखिणो आहे, हलाइणो आहे त इनखे इन स्पिरिट सां हलाइबो ऐं जमात सां हलाइबो। छो त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे जमात खे, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे उम्मत खे जमात सां हलण जो पैगाम मिलियो आहे। क़ुरान हकीम जेको आहे उहो वाज़े चयो आहे मुहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीना महू, मुहम्मद रसूलुल्लाह ऐं उन सां जेका जमात आहे, उन सां गॾु जेका जमात आहे। पोइ उन जूं जमात जूं ख़ूबियूं ॿुधायल आहिनि। त इहा जमात बंदी ऐं इन जमात जा इदारा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे दौर में पंहिंजे जमात जे लाइ 10 माण्हुनि जी मजलिस शूरा ठाही। इनकलाब मक्का जे लाइ 10 माण्हुनि जी कमांड काउंसिल ठाही। उहा कमांड काउंसिल मजलिस शूरा बि हुई, काबीना बि हुई ऐं उन में 10 ई माण्हू अशर मुबशर जा, अवां दीनी इल्मनि जा आलिम वेठा आहियो, तालिब इल्म वेठा आहियो, तव्हांखे उन्हनि 10 ई माण्हुनि जा नाला मालूम आहिनि त उहे केॾा पंहिंजे समाज जा मुदबिर हुआ, बैलेंट माण्हू हुआ, इंतिहाई ज़हीन तरीन माण्हू हुआ, पंहिंजे समाज जा इंतिहाई वॾा मुजाहिद ऐं सिपह सालार ऐं सखी क़िस्म जा इंसान हुया। इन क़िस्म जे सखी क़िस्म जे इंसाननि जी कमांड काउंसिल ऐं शूरा इन क़िस्म जी अव्हां खे बि ठाहिणी पवंदी। छो त इदारनि खां सवाइ जमातूं न हलंदियूं आहिनि। तव्हां हाल जी जमात में इन क़िस्म जो आगाज़ कयो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तरीक़े ते हीअ जमात आहे। इन तरीक़े ते ई जेको आहे शूराइत जे सिस्टम सां, जमाती नज़म सां हिन जमात खे खणी अॻिते हलो। सिंध खे ज़रूरत आहे। सिंध में जेका यलगार आहे, सिंध असांजी जेका जाग्राफियाई बीहक आहे बहर हिंद जे करे, इन करे दुनिया जे क़दीम क़ौमुनि खां वठी, यूनान जे सिकंदर खां वठी करे अंग्रेज़नि ताईं असां फतहुनि जो शिकार थींदा रहिया आहियूं।
असांजे मथां काहूं थींदियूं रहियूं आहिनि। इन करे त जंहिंजो कंट्रोल ऐं जंहिंजो कब्ज़ो सिंध ते हूंदो, बर हिंद जे कब्ज़े जे करे उनजो सॼे एशिया ते कब्ज़ो हूंदो। त बर हिंद ते कब्ज़े जे करे जेको क्लेश ऑफ सिविलाइज़ेशन रहियो आहे, कॾहिं हिंदुस्तान चाहियो पए त सिंध ते असांजो कब्ज़ो हुजे, कॾहिं ईरान चाहियो पए त असांजो कब्ज़ो हुजे। ईरान हिते जेके आहिनि उहे नकुली दीन, नकुली पीर, नकुली मज़हब, अलाए छा जेको आहे हिते मोकिलींदा त उहे उते माण्हुनि खे ज़हनी तौर ते ग़ुलाम बणाए जहालतुनि जे निज़ाम खे, जहालतुनि जे सिस्टम खे उरूज में आणे करे ऐं हिन मुआशिरे खे अहिड़ी तरह अबतर कयो वञे जो असांजो कंट्रोल उन्हनि जहालतुनि जे करे हिन ख़िते ते हुजे। लेकिन हिन ख़िते जे माण्हुनि उन जे ख़िलाफ़ हमेशह जेको आहे उनखे बंदि ॿधा आहिनि। हिते जेको आहे उहो तब्दीलीअ जी, हिते इनलाइटमेंट जी, हिते रोशनीअ जी, हिते तौहीद जी, हिते सुजाॻीअ जी जेको आहे उहे तहरीकूं हलायूं आहिनि। इहे तहरीकूं जेके आहिनि तमामु पंहिंजे तारीख़ जो जेको आहे मुताले कयो त असांजे आलमनि जूं उहे तहरीकूं केॾियूं आहिनि। मूंखे टाइम कोन्हे, मां सोचे आयुसि उन तहरीक जा तफ़सील तव्हांखे ॿुधायां हा। को मौक़ो मिलियो त ज़रूरु उहे तफ़सील तव्हांजे साम्हूं रखबा। तव्हां नौजवान नस्ल जे साम्हूं उन तारीख़ी तसलसल में सिंध में तौहीद जे हिन तहरीक खे उभारण जो कमु जेको आहे उहो खणो। सिंध जो नओं नस्ल आतो वेठो आहे। सिंध जो नओं नस्ल जेको आहे उहो ॿियनि तरफ़नि ॾे ॾिसे थो पियो। जेकॾहिं अव्हां न खणंदो उहे ॿिए पासे हलिया वेंदा ऐं पोइ अव्हां जेको आहे उहो ॾिसंदा रहिजी वेंदा। ऐं ख़ुदा जो जेको उहो कानून इहो आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजे अंदरि हालतुनि खे संभालण जी, तारीख़ खे पंहिंजे रुख में वठी हलण जी अहलियत ऐं सलाहियत पैदा न कई त पोइ यस्तब्दिल क़ौमुन ग़ैरकुम जो फ़ैसिलो थींदो। पोइ ख़ुदा तव्हांजे जाइ ते ॿियूं क़ौमियूं आणींदो ऐं ॿियूं क़ौमूं इहे कम कंदियूं ऐं इहा फ़ैसिला कंदियूं।